अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां के भलीकार कंदासीं। मां हवा जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, ॿियो ॾींहुं बरसात जी तबाहकारियुनि खां पोइ सिंध में ज़रात जो जेको शोबो आहे उनखे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। हिन वक़्तु बि केतिरनि ई ज़मीननि में ज़रई ज़मीननि में पाणी बीठल आहे, जंहिंसां इहो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त उन्हनि ज़मीननि में कणिक जी जेका पोखाई आहे उहा वक़्त सिर न थी सघंदी, जंहिंसां खाद खुराक जी कमी जेका आहे उहा त थींदी ई, पर उन सां गॾोगॾु जेके हारी आहिनि उन्हनि खे काफ़ी नुक़सानु थी सघे थो। उन लाइ हुकूमत कहिड़ा क़दम बि खणे, आबादगार अॻवान जेके आहिनि उन हवाले सां हुकूमत सां कहिड़ो मुतालबो करे रहिया आहिनि, इन सूरत हाल ते अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासीं। जनाब ज़ाहिद बुरगड़ी साहब मूं सां गॾु मौजूदु आहिनि, पाण आबादगार अॻवान बि आहिनि। ज़ाहिद साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। हिन वक़्तु आबादगारनि जो सभ खां वॾो मसइलो सिंध में कहिड़ो आहे अवां जी नज़र में? वॾो मसइलो आहे टाइम फैक्टर इहो आहे जो अॼु 12 तारीख़ थी वई आहे अक्टूबर की। कणिक जी पोखी जेका लोअर सिंध में आहे उहा शुरू थींदी आहे 25 अक्टूबर खां। पोखी में बाक़ी वञी 12 ॾींहं बचिया आहिनि ऐं तव्हां इहो ॾिसो त हिन टाइम ते तक़रीबन सिंध जी हिन पोज़ीशन में अॼु जीअं महिल आउं तव्हां सां ॻाल्हायां पियो 50% ॿधी अञा बि पाणी जे हेठि आहे ऐं गवर्नमेंट जेको न आहे सो पाणी ॿधियुनि मां कढाइण जे लाइ जेको बि एक्शन खणणु खपे उनखे मतलूबा एक्शन उहो कोन थी खणे ऐं जेको बि तव्हांजो ड्रेनेज डिपार्टमेंट आहे या इरिगेशन डिपार्टमेंट आहे या जेके बि कंसर्न डिपार्टमेंट आहिनि उहो तमामु सुस्त रवि जो शिकार आहिनि। ॾिसो हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ो त फूड सिक्योरिटी जो तव्हांखे थींदो प्रॉब्लम फूड सिक्योरिटी जो, छो जो कणिक जेका आहे असां पाण हर साल 43 लख मैट्रिक टन पैदा कयूं था सिंध में ऐं गवर्नमेंट पाण वटि चवे जेकॾहिं इहा सूरत अलाए शायदि इन साल 15 खां 20 लख मैट्रिक टन कणिक जी उपज घटि थिए। जेकॾहिं इहा थी त उन में तव्हांजे लाइ तमामु वॾो वॾो फूड प्रॉब्लम थींदो पैदा। ऐं ॿियो ॿहिराड़ी में जेको बि ज़मीनदार आहे नंढो 4 एकड़ 8 एकड़ वारो ज़मीनदार उहो जॾहिं कणिक पैदा करे थो त उहो पंहिंजे हारियुनि लाइ पंहिंजे लाइ सॼे साल जो कणिक जा दाणा रखे थो जेको उहो सॼो साल खाए थो। जेकॾहिं हिन साल उनजी बनी नथी ख़ाली थिए, उहो कणिक नथो पोखे सघे, हू सॼो साल किथां अन्न खाईंदो। अटो जेकॾहिं इहा पोज़ीशन रही 200 रुपया किलो थी वियो त तमामु वॾो जो बहिरान ईंदो। मां हिकिड़ो तव्हांखे नंढी ॻाल्हि ॿुधायां जेको मुंहिंजे लाइ वॾे में वॾो जेको प्रॉब्लम आऊं हींअर सम्झां थो, टाइम फैक्टर जेको आहे न उनखे ॾिसणु खपे। अॼु 12 अक्टूबर आहे, गवर्नमेंट खे जेके बि उनजा वसाइल आहिनि उहे इस्तेमालु करे, जिते पंप लॻी सघनि था उते पंप लॻाए, जेको बि करे सघे थो उहो करे ऐं पाणी ॿधी मां कढाए। जेकॾहिं ॿधियुनि मां पाणी सही नथो निकिरे ऐं कणिक जी पोखी अधु अधु नथी थिए, उन लाइ तमामु वॾो वॾो सीरियस प्रॉब्लम थी वेंदो हलियो। ऐं मां इहो ई चवंदुसि त हींअर कणिक जोगी सूरत हाल आहे। ज़ाहिद साहब, इहो ॿुधाइजो त उहे हारी जिन्हनि जो पूरो घर तबाह थी वियो, जिन्हनि खे लॾ प्लान करे कंहिं कैंप में वञी रहणो पियो, उन्हनि वटि त हिन वक़्तु पोखण जे लाइ जेका कणिक उन्हनि संभाले रखी हुई पूरे साल उहा बि न आहे, त हुकूमत त उहा बि ऐलान न करे सघी आहे हिन वक़्त ताईं त उन्हनि हारियुनि खे ज़मीन ख़ाली कराए पोइ वरी कणिक बि ॾिनी वेंदी त जीअं उहो पोखाई करे सघनि। पोइ इन हवाले सां अवां हुकूमत खां छा मुतालबो कंदव ऐं अवां आबादगार जेके अॻवान आहियो उन्हनि इन हवाले सां छा हिकमत अमली जेका आहे उहा जोड़ी आहे? सही ॻाल्हि इहा आहे जो ॾिसो जेको नंढो हारी आहे या नंढो ज़मीनदार आहे या वॾो ज़मीनदार आहे, उहो पंहिंजो कणिक जो सॼे साल जो खाधो बि रखनि था ऐं कणिक जो ॿिज बि रखनि था। हाणे जंहिं महिल ॿोॾि आई हुननि जो त ॿिज बि लुड़ी वियो हलियो, हुननि जो साल जो खुराक खाधो बि लुड़ी वियो हलियो। हाणे हिन टाइम ते जेका इमरजेंसी या इमीडिएटली जेको बि मेजर खणणा आहिनि, आउं हुनखे ॻाल्हाईंदुसि। नंबर 1 इमीडिएटली फौरी तौर ते ॿधियुनि मां पाणी कढियो वञे। नंबर 2, हर कणिक जे आबादगार खे कणिक जो ॿिज ऐं भाण उहो जेको आहे सो मुफ़्त में ॾिनो वञे, छो जो हुनजो ॿिज भाण लुड़ी वियो आहे, हुन वटि सख़्त कोन्हे वठण जी। ज़ाहिद साहब, इन हवाले सां अवां जी का हुकूमत सां ॻाल्हि ॿोल थी आहे इन हवाले सां? साईं, असांजी जेका आहे असां मिनिस्टर साहिब सां ॻाल्हि थी आहे। असां आए ॾींहुं लेटर लिखूं पिया। आउं हींअर इस्लामाबाद मां वापसि अचां पियो हैदराबाद, आउं रस्ते में आहियां। हिते जेको आहे फर्स्ट शुगर एडवाइज़री बोर्ड जी मीटिंग थी, उन खां पोइ मनफाल जो जेको मिनिस्टर आहे तारिक बशीर चीमा, उन सां
ऐवान ज़राअत जो जनरल सेक्रेटरी आहियां सिंध जो, मुंहिंजी उन सां मुलाक़ात थी ऐं उन सां बि मूं कंसर्न ॾेखारियो बाबा फेडरल गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जी मदद करे, तव्हांखे सॼी दुनिया मां इमदाद किरोड़नि जी मिले पई, उहा इमदाद जेका आहे तव्हां ट्रांसफर कयो आबादगारनि खे ॾियो, उन्हनि खे ॿिज ऐं भाण मुफ़्त में वठी ॾियो ऐं उन्हनि जा जेके लोन आहिनि कर्ज़ आहिनि उहे जेके ॿुॾी विया आहिनि उन्हनि जा कर्ज़ माफ़ करे, उन्हनि जा पासबुक जेके आहिनि से रिलीज़ करे उन्हनि खे ॾियो ऐं नओं जेको आहे असां कोन था चऊं था इमदाद ॾियो, असां चऊं था असांखे 2 सालनि लाइ कर्ज़ ॾियो ताकी असां पंहिंजे पेरनि ते बीह सघूं। ज़ाहिर साहब, ऐवान ज़राअत जा अवां सेक्रेटरी आहियो, ऐवान ज़राअत जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन कहिड़ो जेको आहे पंहिंजो रोल अदा कयो आहे उन्हनि हारियुनि खे सपोर्ट करण जे लाइ? साईं, ऐवान ज़राअत ॾिसो, हिकिड़ो ऐवान ज़राअत हिकिड़ी लॉबिंग आहे, हिकिड़ो इदारो आहे जेको लॉबिंग करे थो। ऐवान ज़राअत जे हथ में कुझु बि कोन्हे, न असांजे हथ में के फंड्स आहिनि, न असांजे हथ में का शइ आहे। असां गवर्नमेंट खे रुगो आइडेंटिफाई करे सघूं था, ॾेखारे सघूं था, ॿुधाए सघूं था जेके प्रॉब्लम आहिनि, असां रड़ियूं करे सघूं था। बाक़ी ॿुधण कम त बरोज़ जो आहे न, असांजे हथ में बि कोन्हे, मुंहिंजे हथ में हुजे ऐं अॼु ई जेको आहे आबादगारनि जे ॿनियुनि मां पाणी कढाए छॾिया जेकॾहिं मूं वटि हेॾे खां फंड्स हुजनि। असां लॉबिंग एजेंसी आहियूं, गवर्नमेंट खे तव्हांजो चैनल आहे, ॿिए चैनल आहिनि, तौसत सां ख़त लिखी टेलीफोन ते ॻाल्हाए आइडेंटिफाई करे सघूं था। उहो ऐवान ज़राअत पंहिंजो कमु करे पई। अॼु बि असां चऊं था फौरी तौर ते आबादगारनि खे तव्हां पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ कर्ज़ ॾियो, इंट्रेस्ट फ्री, बिना कंहिं व्याज जे 2 सालनि लाइ कर्ज़ ॾियो। ॾिसो, हिकिड़े माण्हू जो जॾहिं घर लुड़ी वियो हलियो, तड़ लुड़ी हलियो, ॿनी पाणी जे हेठि अची वई, फसुल मिर्च फुटी जो, कपह जो, हुनजो फसुल, भाॼियूं, बसर सभु ख़तमु थी वियो, हाणे हुन वटि किथां ईंदो पैसो यार? हिते तव्हां ॾिसो पिया मार्केट में 16% 17% इंट्रेस्ट रेट लॻो पियो आहे। ॿियो आबादगार खे केरु कर्ज़ ई कोन थो ॾिए। हींअर जेकॾहिं तव्हां वञो बैंकुनि में त लोन ई असांजा बंदि लॻा पिया आहिनि। हाणे इहे माण्हू जेसिताईं गवर्नमेंट जी मदद कोन थींदी ही पेरनि ते कोन बीह सघंदा। गवर्नमेंट खे फौरी तौर ते पेरनि ते बीहारण लाइ आबादगारनि जी मदद करणु खपे। जेका इमदाद तव्हांखे ॿाहिरां मिले पई, अॼु अमेरिका मां, चाइना मां, वर्ल्ड बैंक मां, इहा इमदाद छाजे लाइ मिले पई? आबादगारनि लाइ मिले पई न। इहा आबादगारनि खे ट्रांसफर कनि। असां इहो तव्हांजे चैनल जे तौसत सां रिक्वेस्ट कंदासीं त फौरी तौर ते इहा इमदाद जेका आहे, इहा जेके मुस्तहिक आहिनि, ऐं कोन थो चवां त फलाणे खे ॾियो, ए खे ॾियो, बी खे ॾियो, तव्हां पंहिंजो रेवेन्यू जो डिपार्टमेंट आहे, सर्वे कयो, सर्वे में जेके मुस्तहिक माण्हू आहिनि उन्हनि खे इहा इमदाद जेका तव्हांखे वर्ल्ड बैंक खां 2 बिलियन अलाए केतिरी बि मिले, इहो तव्हां ट्रांसफर कयो, आबादगारनि खे ॾियो। ॾिसो, हिन टाइम ते यादि रखिजो, जेकॾहिं सिंध जे अंदरि हींअर बेरोज़गारी आहे, गुरबत आहे, हुननि जो क्रॉप ख़तमु थी वियो, माण्हू बेरोज़गार आहिनि, छा केसिताईं माण्हू रोडनि ते बीहंदा ऐं चांवरनि जूं थैलियूं जेके आहिनि उछलाए जेके उन्हनि खे माण्हू ॾियनि पिया, उन्हनि ते केसिताईं तव्हां सिंध खे बीहारींदा? सिंध खे सॼी ज़िंदगी खे रोड ते विहारे चांवरनि जी थैलियुनि ते कोन हलाईंदा। तव्हांखे रिहेबिलिटेशन करणी पवंदी उन्हनि माण्हुनि जी। जेकॾहिं तव्हां सम्झो था त नवकोट खां वठी ऐं बींदे डिगड़ी ताईं, ऐं डिगड़ी खां वठी मीरपुर ख़ास खां बींदे बदीन, केन छा, ख़ैरपुर, नाथन छा, हर जॻह ते माण्हू ईअं रोडनि ते वेठा हूंदा ऐं इमदादी कंपनियुनि माण्हू ईंदा, NGO वारा ऐं उन्हनि खे ईअं चांवरनि जूं थैलियूं उछलाए पिया हुनजे मुंहं में हणंदा। दिस इज़ नॉट ए सोल्यूशन। इहो मसइले जो हल कोन्हे। अच्छा ज़ाहिर साहब, इहो ॿुधाइजो त पंजाब जे आबादगारनि जो वधीक नुक़सानु थियो आहे हिन ॿोॾ में, या सिंध जे आबादगारनि जो वधीक नुक़सानु थियो आहे? साईं, मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करे छॾियां त तव्हांजो तालको जुॾो ऐं तव्हांजो ख़ैरपुर नाथन छा, 2 तालका आहिनि, तालको जुॾो, तालको ख़ैरपुर नाथन छा। सिर्फ़ु तव्हांजे 2 तालकनि जो जेतिरो नुक़सानु थियो आहे सिंध में, एतिरो पूरे पंजाब में कोन थियो आहे। ऐं सॼो पंजाब जा आबादगार इस्लामाबाद में वञी एहतजाज करे सघनि था, धरणो ॾेई सघनि था, त सिंध जा आबादगार पंहिंजे हक़नि लाइ छो न पिया निकिरनि? जॾहिं अवां बि इहा ॻाल्हि कयो था त इमदाद उन्हनि ताईं न पई पहुचे, उन्हनि खे को रिलीफ बि न मिलियो आहे, त पोइ इहे आबादगार एतिरी ख़ामोशी सां छो वेठा आहिनि एतिरे नुक़सान खां पोइ बि? साईं, मसइलो इहो आहे जो जेके पंजाब जा आबादगार जिन्हनि इस्लामाबाद में प्रोटेस्ट बि कयो, उन्हनि न उहे सैलाब जा सटियल आबादगार हुआ, न उन्हनि जो को मुतालबो सैलाब जे इन रिहेबिलिटेशन जे बारे में हो। उन्हनि जो मुतालबो जेको हो सो ट्यूबवेलनि ते जेको इलेक्ट्रिसिटी जो जेको टैरिफ आहे, उन जो मेन मुतालबो इलेक्ट्रिसिटी टैरिफ हो, जेको हुननि जे ट्यूबवेलनि जो मसइलो हो, ऐं ॿियो हुननि जो जेको मसइलो हो जेको हुननि जो DAP ऐं ॿिए जेके भाण आहिनि उन्हनि जी क़ीमतुनि जो, उन्हनि जो को बि उन्हनि में को बि बोर्ड अफेक्टेड माण्हू कोन हो
जेको इस्लामाबाद में, छो जो उन धरने जे ॾींहुं आऊं बि उते पहुतो हुउसि, पर उन्हनि जो मुतालबो बिल्कुलु कंप्लीटली। ज़ाहिर साहब, इहे जेके अवां ॻाल्हियूं ॿुधायो पिया पंजाब जे आबादगारनि जूं, छा इहो मसइलो असांजे सिंध जे आबादगारनि जो मसइलो नाहे? छा इते असांखे खाद जेका आहे उहा या यूरिया भाण जेको बि आहे उहो वधीक क़ीमतुनि ते ब्लैक ते विकिरो थींदो आहे? गुज़िरियल साल बि इहो थियो आहे, उन ते बि आबादगार ख़ामोश रहिया। ट्यूबवेल जो मसइलो, मसलन पाणी जो मसइलो आहे जेको पंजाब जे आबादगार खे आहे, असां वटि पाणी जा मसइला रहिया आहिनि। असां वटि बोर्ड जी जेका तबाही आहे, इहे असांजे आबादगारनि जा एडिशनल मसइला आहिनि, इहे इज़ाफ़ी मसइला आहिनि, उन्हनि खे अॻु में निकिरणु खपे हा पंजाब जे आबादगारनि खां, पर पोइ बि न निकिता। सर मसइलो छा हो जो आबादगार जेके आहिनि न, जिन्हनि जा घर तबाह थी विया हलिया, जेके रोडनि ते अची वेही रहिया, जेके ॿुॾी विया, जिन्हनि जो माल ढोर ढगो सॼो मरे पियो, उहे वीचारा उन्हनि बोर्ड में पंहिंजे ॿारनि खे रोड ते या पंहिंजे माल मता खे संभालींदा, या उहे एतिराज करणु इस्लामाबाद ईंदा। तव्हां पाण मूंखे ॿुधायो त उहे माण्हू त वीचारा पंहिंजे घर बचाइण में आबादगार पूरा थी विया हलिया। उन्हनि वीचारा जेके उन्हनि खे असां भला आऊं एज़ ए जनरल सेक्रेटरी हैवान ज़राअत सिंध आबादगार खे चवां मूंसां गॾु हलो, तूं मूंखे पहिरीं चवंदा त असां त घर में ई कोन, घरनि खां ॿाहिरि वेठा आहियूं, असांजो माल मता मरे पियो। हिन टाइम ते जेको न आहे सो प्रोटेस्ट हिकिड़ी ॿिए फेज़ में अचे थी। पहिरियों फेज़ आहे उन्हनि जी रिहेबिलिटेशन, उन्हनि जी बहाली, ऐं बहाली ते उनजो कमु थिए। ऐं असां जेको आहे न, हमेशह जेके आहिनि से एहतिजाज लाइ हमेशह दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि, एहतिजाज हमेशह थी सघे थो, पर हींअर जेको आहे सो आबादगारनि जी जेका सूरत हाल आहे उहे डिस्पर्स आहिनि, डिस्प्लेस्ड आहिनि। अवां खे केतिरो यकीन आहे त हुकूमत रिहेबिलिटेशन जेको आहे उन में पंहिंजो किरदारु अदा कंदी ऐं सही तरीक़े सां कंदी? सर ॾिसो, अञा ताईं जेको आहे सो अहिड़ो को मूंखे रिहेबिलिटेशन में थोरो सीरियस इक़दाम मूंखे हुकूमत जो ॾिसण में कोन थो अचे। ऐं अवां खे ॾिसण में ईंदो बि कोन, ज़ाहिर साहब, अवां खे नज़र ईंदो बि कोन, छाकाणि त हुकूमत इन हवाले सां बिल्कुलु बि सिंसियर न आहे। इन करे हींअर ॾिसो, हिन टाइम ते मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो, ॾिसो टाइमिंग फैक्टर आहे सर। पहिरीं शइ आहे त टाइमिंग फैक्टर, तव्हां हींअर कहिड़ी डेट में वेठा आहियो? हींअर तव्हां 12 अक्टूबर में अची विया आहियो, 25 अक्टूबर खां कणिक जी पोखी शुरू पई थिए। ॾिसो हिकिड़ो तव्हां थोरो मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो त सिंध में जेको आहे त तक़रीबन तव्हांजो 60 खां 70 सैकड़ो आबादगार 16 एकड़ वारो नंढो ज़मीनदार आहे। नंढो ज़मीनदार जेकॾहिं उन जी कणिक न थी, उन जो ॿिज न थियो, सॼो साल उहो माण्हू छा खाईंदो? इहो तव्हां लाइ हिकिड़ो वॾो मसइलो आहे। जेमहिल कणिक थिए थी त उन मां हुनखे 4 दाणा मिलनि था ऐं बोह जेको निकिरे थो उहो हुनजे माल जी खुराक थिए थी। इहे जेकॾहिं ॿई शयूं हुनखां न मिलियूं त इहो जेको आहे सो तमामु हिकिड़ो, इन खे तव्हां ट्रेजिक सिचुएशन चई सघो था। इहा हिकिड़ी ट्रेजिक सिचुएशन हूंदी। ऐं सिंध जो जेको अॻियो सीनियर आउं ॾिसां पियो, जेको अॻी सूरत हाल ॾिसां पियो, त जेकॾहिं असां इन्हनि खे रिहेबिलिटेट न कयो ऐं इन्हनि खे असां ॿिन्हिनि मां पाणी कढाए कणिक जी पोखी लाइ हिननि खे मदद न ॾिनी, ॿिज भाण ज़रई कर्ज़ न ॾिना, हिननि खे पेरनि ते न बीहारियो, त पोइ यकीन कयो त सिंध जा माण्हू तमामु घणा गुरबत में भलिया वेंदा ऐं सिंध जो अंदरि जेको आहे सो तमामु वॾी हिकिड़ी बदहाली मची वेंदी। ऐं ॿियो उन खां गॾोगॾु तव्हांजो फूड क्राइसिस बची वेंदो। ॾिसो 43 लख मैट्रिक टन सिंध पैदा करे थो कणिक, ऐं कणिक जी सिंध जी जेका हींअर खपत आहे उहा 45 लख मैट्रिक टन आहे। तक़रीबन जेको आहे सो 2 लख पहुचे पाण। ऐं जेकॾहिं उन में पाण में पैदाई 20 लख थी थिए, किथां पाण एक्सपोर्ट करे ऐं इहो जेको आहे सो 23, 24 खां 25 लख मैट्रिक टन जो पाण हाल पूरो करे सघंदासीं? कोन हाल पूरो करे सघंदासीं, छो जो इंटरनेशनल मार्केट में तव्हां हींअर पाण जेके टेंडर खुलिया आहिनि तव्हां रेट ॾिठो हूंदो। इंटरनेशनल मार्केट में C&F पोर्ट कासिम जो जेको प्राइस अचे पई कणिक जी, उहा तक़रीबन 5,400 5,500 रुपया C&F कराची जी पोर्ट कासिम जी ॻाल्हि कयां थो। उहो पोर्ट खां पोइ अॻियां तव्हांजी ट्रांसपोर्टेशन आहे, सभु आहे। 6,000 रुपया माण्हू थिया। गवर्नमेंट केतिरी सब्सिडी ॾींदी? उहा गवर्नमेंट जेकॾहिं सब्सिडी वारी शयूं जेकॾहिं ॾियनि जे माण्हुनि जे बुखां बचाइण लाइ, त उन खां बहितर आहे त उहो पैसो हींअर असां ख़र्च कयूं ऐं फौरी तौर ते असां पाणी जा मोटर पंप लॻायूं। छो जो अञा ताईं जेको आहे सो बदकिस्मती सां उहा सूरत हाल ॾिसण में कोन थी अचे। मूंखे न इरिगेशन डिपार्टमेंट न ड्रेनेज डिपार्टमेंट जा के बि ऑफिसर सिंध गवर्नमेंट जा जेके आहिनि के बि तहरुक मूंखे नज़र कोन पिया अचनि।
तकरीबन जेके आहिनि से घणो करे साइटुनि ते माण्हू ई कोन आहिनि, मौजूद ई कोन ठीक है जाहिद आहिनि। जाहिद बुरगड़ी साहब भरी सूरत आहे। जाहिद बुरगड़ी साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन आबादगार अॻवान जाहिद बुरगड़ी साहब असां सां गॾु मौजूद हुया ऐं उन्हनि चयो मौक़िफ़ वठी रहिया हुआसीं त हिन वक़्तु जेका आबादगारनि जी सूरत हाल आहे सिंध में उन हवाले सां उन्हनि पारां ऐवान ज़रात जेको आहे कहिड़ो किरदारु अदा करे रहियो आहे या ऐवान ज़रात हुकूमतनि सां केतिरो कनेक्टेड आहे, जेके आबादगारनि जा मसइला आहिनि उन्हनि खे ऐवान ज़रात हुकूमत जे ऐवान ताईं पहुचाइण में पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करे रहियो आहे, इन सूरत हाल ते पाण ॻाल्हाए रहिया हुआसीं। छाकाणि त हिन वक़्तु ॿोॾ ऐं बरसाति जी तबाहकारियुनि खां पोइ सभिनि खां वधीक जेको नुक़सानु थियो आहे उहो आबादगार खे थियो आहे। इन सूरत हाल ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं। महमूद नवाज़ शाह साहब पाण आबादगार अॻवान आहिनि, असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। महमूद नवाज़ शाह साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। अवां खां पहिरियां जाहिद बुरगड़ी साहब असां सां गॾु मौजूदु हुया, उन्हनि जो इहो मौक़िफ़ हुयो त हिन वक़्तु रिहेबिलिटेशन जेका आहे आबादगारनि जी उहो वॾो मसइलो नाहे, वॾो मसइलो इहो आहे त कणिक जी जेका पोखाई आहे उहा वक़्त ते थिए। अवां सम्झो था त इहो अमल हुकूमत वक़्त ते करे सघंदी या वक़्त ते कराइण में कामयाब थी वेंदी? साईं, मुंहिंजा जेको रिहेबिलिटेशन जो प्रोग्राम आहे इहो रिहेबिलिटेशन जो ई सभु हिसो आहे। जेका आबादगारी जेका आहे करण एग्रीकल्चर जो बीठो ॿेर फेराइण इहो रिहेबिलिटेशन जो हिसो आहे, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, असां जेका ॻाल्हि यानी सिंध जी जेका विंडो आहे अञा सरकार पंहिंजो प्रोग्राम रोल आउट कोन कयो आहे। हुननि खे इहो प्रोग्राम रोल आउट करण में ऐं पहुचण में सीज़न में तमामु मुश्किल ईंदी। कंहिं बि स्टेक होल्डर सां इन मामले में अञा ताईं का सलाह मसलियत बि कान थी आहे। असांजो इन सिलसिले में चवणु इहो हो त इन खां पोइ जेके तेली बीज आहिनि, जीअं सनफ्लावर जी पोखी आहे, उहा तव्हां फेब्रुअरी जे महीने ताईं करे सघो था ऐं उन खां पोइ वरी फुटीअ जो मौसम अची वेंदो हलियो। त सरकार खे जेको प्रोग्राम ठाहिणु खपे सो अॻियनि 5-6 महीननि जो अहिड़ो ठाहिणु खपे त जीअं ज़रात जा उहे इलाइक़ा जिते पाणी ख़ाली थिए थो ऐं 3 महीननि खां पोइ ख़ाली थिए त पंहिंजी काश्तकारी करे सघनि। त न रुगो कणिक जी पोखी, तेली बीजनि जी पोखी, दालुनि जी पोखी, उन जे लाइ हिकिड़ो मुस्बत ऐं हिकिड़ो कंप्लीट जामे प्रोग्राम अचणु खपे, जंहिंजे बारे में प्लानिंग पोएं महीने में करणु घुरिजंदी हुई। पर उन जे बारे में असांजे नज़र में अञा कंहिं क़िस्म जी जेका ॻाल्हि असांखे ख़बर कान्हे। ॿुधूं था त सरकार ऐं वर्ल्ड बैंक को पाण में प्रोग्राम ज़रूरु ठाहियो आहे। महमूद नवाज़ साहब इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु अवां छा था सम्झो त ॿोॾ खां पोइ जेका ज़मीनूं आहिनि सिंध जूं उन में असांखे जेका प्रोडक्ट आहे उहा वधीक मिलंदी या ज़मीनूं काफ़ी नुक़सान में आहिनि, इन करे हुकूमत वधीक इन हवाले सां कुझु क़दम खणे, को खाद आहे, को यूरिया आहे, उहो वधीक ॾिए त जीअं ज़मीनूं जेके ख़राब थियूं आहिनि उन्हनि में बहितरी आणे सघिजे? हा साईं, ॾिसो ज़रात हिन वक़्तु मेजर जेके ॻाल्हियूं आहिनि ॿिनि शयुनि सां तमामु घणो हिन वक़्तु इम्पैक्टेड आहे। पहिरियों ॻाल्हि आहे पाणी। हिकिड़े जाइ ते पाणी बीठो आहे, असां त कोन था चऊं, सरकार पाण पई चए त को 50% ज़रई ज़मीन ते अञा ताईं पाणी मौजूदु आहे, उतां कढणु पाणी पहिरीं ॻाल्हि। ॿिए नंबर ते जेका 50% एरिया ख़ाली आहे उन ताईं पाणी पहुचाइणु इहो बि हिन वक़्तु वॾो चैलेंज आहे। हिकिड़ी ॻाल्हि थी वई आहे। ॿी ॻाल्हि, इवन बोर्ड खां पहिरीं जेको असांजो हारी आबादगार परेशान हो, छो त कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जेके बि इनपुट्स हुआ उहे असां वटि पाकिस्तान में उनजी क़ीमत अढाणी जेका आहे सा वधी वई हली आहे। उहे क़ीमतूं तव्हांखे ख़बर हूंदियूं त DAP 7-8 रुपए वारी 12-13 रुपया, यूरिया 16-17 रुपए वारी उहा 2500 रुपया, तेल जी क़ीमतूं तव्हां सभिनी खे ख़बर आहिनि, उहे उन तरीक़े सां दवाऊं सभु शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। त अगरि इहो बोर्ड सटायल माण्हुनि खे कंहिं तरीक़े सां वरी रिहेबिलिटेट करिणो आहे त जेसि ताईं उन्हनि जी क़ीमतुनि खे बि रैशनलाइज़ यानी का सब्सिडी न ॾिनी वेंदी उन्हनि क़ीमतुनि खे, त इहो ज़रात में वरी का कोशिश ऐं काविश त वरी ॿाराड़ी जो माण्हू को वञी पंहिंजा अझा ठाहे ऐं को पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे ऐं पाकिस्तान ऐं सिंध जी मईशत खे सपोर्ट करे सघे, उन में दुश्वारी ईंदी। गॾोगॾु जेको असांजो मालवंद आहे, असांजो जेको बि हारी आहे, उन वटि को हिकिड़ो या ॿ पहिरू
उहे कुझु जेके आहिनि से बोर्ड में विया हलिया, कुझु पंहिंजा विकिणनि पिया, ते कुझु वरी बीमारियुनि में हींअर सटायल आहिनि। त ज़रूरी आहे त लाइफ स्टॉक जे लाइ उते दवाऊं पहुचाइण, वैक्सीनेशन्स करण, त जीअं उहो माल ऐं फॉडर जो जेको खाद खुराक आहे उन जे लाइ का कोशिश कई वञे त माण्हू पंहिंजो उन्हनि इलाइक़नि में उन्हनि शयुनि खे बचाए सघनि, ऐं जीअं मूं गुज़ारिश कई त पंहिंजा अजाब संभालीनि ऐं हिन मुल्क जी मईशत खे बि सहारो ॾेई सघनि। महमूद नवाज शाह साहब, अवां चओ था त हुकूमत हारियुनि खे का सब्सिडी ॾिए, छा पाकिस्तान जी मईशत एतिरी मज़बूत आहे जो हारियुनि खे सब्सिडी ॾेई ऐं उन्हनि खे जेको आहे फैसिलिटेट कयो वञे? इहो तव्हांजो सुवाल तमामु घणो सुठो आहे। ॾिसो त 8 ॾींहं बि कोन थिया आहिनि त हुकूमत टेक्सटाइल जे एक्सपोर्टरनि खे 100 अरब रुपए जी सब्सिडी ॾिनी आहे सिर्फ़ बिजलीअ में। सस्ता ऐं मुफ़्त जा कर्ज़, बहितर इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿियूं शयूं उन जे अलावा ॾिनियूं वयूं आहिनि। जेसि ताईं असांजी नज़र में का ज़राअत में पाकिस्तान जी मईशत में हिन वक़्तु एॾी ताक़त ज़रूर आहे त उहा इन्वेस्टमेंट करे। इहो ईअं कोन्हे त को फ्री पैसा ॾिना वेंदा, जॾहिं इहे पैसा मईशत में ज़रई मईशत में विझिबा त इहे सरकार खे डॉलरनि जी बचत जी सूरत में वापसि मिलंदा, अगरि इन ॻाल्हि खे इन सूरत सां सम्झो वञे। गॾोगॾु जेके ज़रई कर्ज़ा आहिनि उहे सिंध में हूअं ई घटि ॾिना वञनि था, उन में तवजो करे ऐं इंट्रस्ट फ्री लोन्स जंहिं ते सरकार जो जेको इंट्रस्ट जो ख़र्च आहे यानी व्याज जो ख़र्च 10-15 अरब रुपए खां मथे कोन ईंदो, उन में हू 70-80 अरब रुपया मोबिलाइज़ करे सघनि था। अगरि उहे ज़रई मईशत में इंजेक्ट थींदा त ज़रई मईशत वरी कुझु न कुझु रिड़ी सघंदी। अच्छा महमूद नवाज शाह साहब, इहो ॿुधाइजो त छा हिन वक़्तु अवां सम्झो था त पाणी जो मसइलो अव्हांखे यादि हूंदो, बोर्ड खां पहिरियां सिंध में पाणी जी खोट जो वॾो मसइलो हुयो, जीअं अवां बि ज़िक्र कयो त पाणी कढण खां पोइ हुकूमत इहो बि जेको आहे हुकूमत खे करिणो आहे त उन्हनि हारियुनि ताईं पाणी पहुचाइणो आहे। छा उन जे लाइ हुकूमत वटि का प्लैनिंग आहे या वरी असां वटि एहतजाज शुरू थी वेंदा त पाणी ज़राअत जे लाइ कोन्हे को ऐं उहो पाणी ॾिनो वञे? इहा सूरत हाल लास्ट 15-20 ॾींहंनि खां उन्हनि इलाइक़नि में जिते ज़मीनूं ख़ाली थींदी पियूं अचनि या जेके फसलूं बची वयूं आहिनि या जेके बाग़ बता थोरा बची विया आहिनि, उन्हनि सभिनी खे पाणी जी हिन वक़्तु ज़रूरत आहे। ऐं हींअर तव्हां ॾिसो त असां वटि टेम्परेचर बि 40 डिग्री ताईं ॿाराड़ीअ में पहुतल आहे। ऐं इहा तव्हां जेका ॻाल्हि कई त असां वटि पाणी बिल्कुलु शॉर्ट हो, जंहिंजे करे थोरियूं बतल जेके तव्हां जूं सारियूं आहिनि उन्हनि खे पाणी जी ज़रूरत आहे त हू पाछाटियूं पोखलियूं आहिनि, छो त पाणी देरि सां आया हुआ। उन्हनि खे पाणी पहुचंदो रहे त उहे शयूं हिकिड़ियूं पची सघनि, नयूं पोखिजी सघनि। इहो ॾिसो को बटन कोन्हे ऑन ऑफ थियण जो, हीअ त पाणी जीअं हरे हरे जितां जितां थिए पियो वांदो उते हारी वीचारो पंहिंजो हर खणी वरी ज़मीन में वेंदो ऐं उते पोखी कंदो। उते जे पाणी न हूंदो त हू ॿियूं शयूं सभु कीअं करे सघंदो। इन करे इहा ॻाल्हि रियलाइज़ करणु ज़रूरी आहे। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त रिथाबंदी असांखे त इन्वॉल्व न कयो पियो वियो आहे, पर असीं उमेद था रखूं त ज़रूरु सरकार का इन सिलसिले में रिथाबंदी कई हूंदी। महमूद नवाज शाह साहब, वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, महमूद नवाज शाह साहब आबादगार अॻवान असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु हुया। पाण डिस्कस कयूं पिया हिन वक़्तु सिंध में आबादगारनि जी छा सूरत हाल आहे, उन्हनि खे कहिड़ियूं मुश्किलातूं जेके आहिनि उहे पेश अची रहियूं आहिनि, छाकाणि त ज़ाहिद भुरगड़ी साहब जीअं चयो त 25 अक्टूबर जेको आहे लोअर सिंध में जेको आहे शुरूआत हूंदी आहे कणक जी पोखाई जी। ऐं हिन वक़्तु अॼु जॾहिं असां ॻाल्हायूं पिया त 12 अक्टूबर अॼु तारीख़ आहे ऐं तक़रीबन कोई 12-13 ॾींहं रहिजी विया आहिनि त छा हुकूमत को प्लैनिंग का रिथाबंदी कई आहे उन्हनि इलाइक़नि में जिते हिन वक़्तु बि पाणी बीठल आहे ऐं उन्हनि ज़मीनुनि खे कणक जी पोखाई जे लाइ तयारु करिणो आहे उन्हनि हारियुनि पारां, त छा हुकूमत उन हवाले सां के बि क़दम खंया आहिनि? इहो तमामु घणो अहम सवाल आहे, छाकाणि त हिन वक़्तु जेकॾहिं कणक ऐं जेको अटे जो रेट पियो हले उहो 100 खां मथे आहे ऐं जेकॾहिं कणक सिंध में जेका प्रॉपर पोखी वेंदी आहे उनजी पोखाई न थी ऐं उहा घटि पैदावार थी त इन जा रेट जेके आहिनि उहे अञा वधी सघनि था। ऐं इहो बि ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त थी सघे थो त अटे जो जेको रेट आहे ईंदड़ सीज़न में जेको आहे उहो 200 खां बि क्रॉस करे सघे थो, जेका
हिन वक़्तु सूरत हाल नज़र पई अचे, छाकाणि जेकॾहिं अव्हां जे पंहिंजे मुल्क में कणिक जी जेका प्रोडक्शन आहे उहा प्रॉपर न थींदी ऐं अव्हां जॾहिं ॿाहिरां कणिक घुराईंदा आहियो त उहा मोस्टली असां वटि यूक्रेन जेको आहे दुनिया जो वॾो एक्सपोर्टर आहे कणिक जो, उहो जेको दुनिया में कणिक ॾींदो आहे, उते जी सूरत हाल बि अव्हां जे साम्हूं आहे त उन जी रशिया सां हिन वक़्तु जंग पई हले ऐं अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं ॿाहिरां बि अटो या कणिक जेका आहे पाकिस्तान न अची सघंदी या उन तादाद में न अची सघंदी त पोइ इहे रेट वाकई 200 खे क्रॉस करे सघनि था। त अॼु जे प्रोग्राम में पाण कोशिशि कईसीं त आबादगारनि खे जेके मसइला आहिनि हिन वक़्तु या आबादगारनि जूं जेके मुश्किलातूं आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो वञे त जीअं हुकूमत मुनासिब क़दम खणे उन्हनि खे सहूलतूं फ़राहम करे ऐं हुननि खे जेके ज़मीनूं पाणी हेठि आहिनि उन्हनि खे ख़ाली कराइण में कामयाब थिए त जीअं हारी जेको आहे पंहिंजो फसल वक़्तु सिर पोखे सघनि, छाकाणि त हारी जे लाइ जेको पूरे साल जी कमाई हूंदी आहे उहा कणिक ई हूंदी आहे, छाकाणि त हू पूरे साल जे लाइ पंहिंजी कणिक बचाए रखंदो आहे ऐं ईंदड़ साल जो जेको ॿिज आहे उहो बि उन मां ई बचाए रखंदो आहे त जीअं उहो उनखे ईंदड़ साल इहा शइ कमु अची सघे। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे असांखे वाज़े नज़र न पई अचे त हुकूमत मुकमल तौर ते जेको आहे पाणी कढाइण में नाकाम थींदी, छाकाणि त हुकूमत जो पंहिंजो इहो बयानु आहे त 50% ज़मीनूं जेके आहिनि उहे पाणी खां ख़ाली करायूं वियूं आहिनि, अञा बि 50% जेके ज़मीनूं आहिनि उहे पाणी हेठि आहिनि जिन्हनि मां अञा पाणी निकाल न थी सघियो आहे। अॼु जी स्पेशल ट्रांसमिशन में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।